मोरे थाने ते जतोई साहिबान पहुची विया आहिनि। रेस गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं जेको आहे रेस मसरूर ख़ान जतोई पंजनि साथियुनि सां गॾु जेको आहे पहुची विया आहिनि। हा, जतोई साहिब मोरे थाने ते पहुची विया आहिनि। अलाह मिली तो हाँ कहिड़ा हुआ ठीक है हलो क्लिप हो न बस है वो बाद में सब बयान थी न बयान थी हलो मेहरबानी रेस मुर्तज़ा ख़ान रेस मसरूर ख़ान जतोई मोरे थाने ते पहुता आहिनि ऐं हिन वक़्तु रिकॉर्ड बयानु करण लाइ एस एच ओ ऑफिस में वेठा आहिनि। बयानु रिकॉर्ड करण खां पोइ हुननि खां जेको आहे सो स्टेटमेंट वठंदासीं। Subscribe my channel.